अरे डॉक्टर साहब तकड़ कर मैं बीमार आ सेठ इंतजार में बीठो आ। अच्छा मैं ताई बीमार आ? हाँ बीमार आ। हाँ जल्दी कर हले बैठे सेठ न न को मसलो ही कोने मैं को यार असा वडा डॉक्टर आहियूं जानवरन जो मन केड़े भी किस्म केड़े भी नस्ल जो जानवर हुजन उन जो इलाज मन ये तो क्या ना मिनट हिकड़ो बियो कम आ यार मुझे जंगल में भी सूरा खाया तो घट उनी के मां जो इलाज करे से बस मां जिए चो सबन जानवर जो इलाज करे सा तो पांजो मसलो याद अची हां टंगुल में सूर दई जंगल में सूरा कम है में सूरा सीने में और सूर सीने में जंगल में जंगूर से आई गडवा घोड़ो न हाँ गडो घोड़े विचारो को नसल लगे दी मुझे खच्चर हुंदो मानू मानू अच्छा अरे तू नी टंगे जा मां असल में तजुर्बो ना है ना इंसान जो ठीका को मसलो कोने तोखे मां हां तो घोड़े वाली मोटी सुई ॾिठी दई उहा तोखे लगंदी ना आवाज ई निकरंदो पोदू सही थी वने ये फाथा लगे थी आवाज ते सीने में यो निकरंदो ना सफा ओके चला ना यो टंगो नहीं सीने सुर गायब फिलहाल मैं देखा जे कम लाया हूं यार वाड़े बीटवा से इंतजार में हल हल यार डॉक्टर एक बियो भी कम आए वरी छा थी यार मुझे भाव भी बीमार आ उन्हें के मुझो ही मरदा मनता सब बीमार तो हिकड़ो मनता मैं ले डॉक्टर वठिया फीस में जी दींदा इलाज पांजो करे हल्लो यार हल्लो डॉक्टर साहब बियो भी कम आए पाड़े जो हमरा वो मथे में सूर तस खाए पिए घट तो मथे में सूर खाए पिए घट तो गाव खाराईस गाव अरे बाबा मैं देखार मुखे यार तू नी दिसू दान पे नी जो को मसलो को दवा बा बुधाइस ता इलाज यार किथे पाड़े जो यार छा केउ से अरे बाबा मां को इंसान जो डॉक्टर ना जानवर जो डॉक्टर मैं ले बैठी है मैं देखार पुट ए बदल सामू या सामू वाली अच्छा भला ये मिया मां सेठ के वठी चांदो तवा सा पाण गालाइंदो ये हां ये यो ठीक है मां आनी वना तो मालिक के सर क्या हां यार मालिक के वठी जो बुधाए त सही मसलो छा त मैं तो बुधाईंदी कोन सही है मां वठी हां अदा ये तो ॾाढी खतरनाक में है केॾी महिल पुछ दियणे केॾी महिल मुंडी दियणे किराए ने विझी लतणी यार आई तेरा अब अच्छा है खैर ताए साईं यो न एडो छिरकता भरियो खैर ताए मां चो अलाए छा सानु थो चलाए छा मैं बीठी न मैं हां ता छोरा जा माण्हू वरी डॉक्टर साहब और अदा है मुझी मैं कड़ो को बीमार आ हलो हलो अंदर थोड़ो अंदर हलो गाल भई है हां मैं मुझी थी पिया कड़ो को बीमार हां आ खीर भी बटारी घट करे वे सपा खीर भी नथी दे खीर भी कोन दी दे सया जरी बीमार आ खादो पीतो कोन थस हाने खाए पिए कोन दी खीर कर दे पकड़ो बेग पकड़ो अब जरी हाने खाए पिए कोन दी खादो पीतो कोन थस खीर कर दे हां ऐसा पा माय पाने स्कूल ने पकड़ो ने में सामान ना मुंजो डॉक्टरी यो बाबा इलाज कंदा इन में जो यार मां जो स्कूल तो मोकले मां हाने इनके जो को तकलीफ छा दस अब हाणे गाह नथी खाए पानी भी घट थी पिए खीर सपा नथी दे पो ता दिसो डॉक्टर ता न माके केड़ी खबर गाह नथी खाए ने मूड न हुंदो भूख न लगी हुंदस तोखे भूख न लगी तू खाइंदे या जबरदस्ती खाइंदे या जोरी खाइंदे या बाबा तू खीर दींदो न थोड़ी न ये भी अरे मानू खीर दी दान छा मानू न दींदा हां सॉरी सॉरी को मसलो कोने हे जो कोन जो ने को मसलो कोने मसलो के को कोने कटरो नी गड़ी मुझे मैं गाह खाए नथी पई पानी नथी पिए खीर नथी दे पे तुझे मसलो ना को मसलो कोने कयूं दा मसलो तू हल कयूं दा सा कंदे पुलिस ने फोन करे एकड़ो मिनट केड़ो डॉक्टर उठिया मजूर मार हेलो हाँ कल्लू कसाई हाँ हाँ ची आए को पहुंच ते वाड़े ते पहुंच हाँ हाँ बाबा एक बंद केस मता थी सके तो बंद करा दा ठीक डाल दो हाँ तो डॉक्टर ओ कसाई एकड़ो बुधाय तो एकड़ो इनमा कढो तो एकड़ो सामान कढणो वरी केड़ी छा सुई कर दे सुई तू न समझंदे तो मैं समझा दवा करना मां इते तो दवा करे वठो मैं बेचारे को कल कोड़ी जो कासो छा यार डॉक्टर आ तू करे को दाल गुंडो बाबा ए दुसु ना मां न ही छाला खायो दी बाबा मसलो यो आ मां ने कहना सुई हां सुई करे रिएक्शन हां ठीक आ पोया टाइम ही न हुजे तकबीर पढ़ने हो तो मां उन ला ये शे खणी घुमंदो है तो माल के नुकसान घट दे ए लाना तक डॉक्टर मुझे मतलब बता के डॉक्टर काहे कयो आ डॉक्टर मुके जो का यूनिवर्सिटी कयो डिग्री वरती आ मां अरे मुझे भी बीमार आ उन जो इलाज करे मुझे ठीक ठाक करे मां जो खीर पींदू मां उन अना पैसा कमाइंदू मालिक के मां किस्त एक भी न दिनी आ तू वरी ये खई माना ही रातो तुजो ना भली चांस खणू साईं ता दवा इलाज अगर करे सको ता इलाज मुझो जिम्मो न थई मां इलाज के तो जिम्मो तुजो आ न तो अचे कान त बुआ गाल क्यों न मन ता इलाज न इलाज तो मां ये इल्जाम न एड़ो इलाज कंदा न जो कहे साण दवाई न इल्जाम न मुते हां तू हिकड़ो इन के आए छा के रिश्ता सही अदा रिश्ता सही अरे न हां ओए हां ओए
धकु थी वञे यार अच्छा चंड्रा मां चयो छा आहे ओड़े गुर्दो फेल अथसि इन भागो है भी पुछ फाता ते चंड्र मज़ूर मार वियो करे के डॉक्टर खे हिनखे जेको आहे न सो थोरो मसइलो आहे चईंसि वॾो वॾो साहु खणे हाणे हिनखे मां चवां वॾो साहु खणे वॾो वॾो साहु खण बाबा वॾो वॾो साहु खण अरे होॾे अधा डॉक्टर में आहे कॾहिं ॿुधंदी रे ज़बानी हे कॾहिं ॻाल्हाईंदी हे कीअं साहु खणंदी ॾाढा हिनखे साहु खणंदी साहु न खणंदी त जहिड़ी कीअं न मतिलबु साहु खणे थी पर जेको तव्हां हुनखे चओ त ॾाढा खण तव्हां कीअं सम्झंदी मुंहिंजो न सम्झ तूं त मालिक आहीं तुंहिंजो सम्झंदी तूं चवींसि न खण बाबा चईंसि जानवर जो मार चईंसि ॾिसो असां भाॼो ख़बर पएव थी ठीकु आहे न ॿिए खे ॾिसां ॿियो डॉक्टर ॾिसां बाबा वॾो साहु खण सामान पंहिंजो वठो यार हिन में थोरो अथई मसइलो ख़बर पइजी वई पइजी वई हा ख़बर उहो पइजी ॿुधायो न लाना त पोइ मतिलबु आहे सुबुह खां मथो हणां वरी डॉक्टर साहब हिन जी सर्जरी थींदी उदई सर्जरी थींदी ऑपरेशन थींदो एडमिट थींदी हॉस्पिटल में 15,000 पर ॾींहुं तव्हांजा कमरे जा लॻंदा एडमिट करायोसि 4 ॾींहं इंशाल्लाह तव्हां एडमिट कंदुसि इंसान आहे माण्हू आहे छा तूं माण्हू आहे जाई बाबा मां जेको आहे सो इंसानु आहियां ही माण्हू आहे अरे मैं कॾहिं अस्पताल में दाख़िल थी आहे छा कंहिं पेट ते सुम्ही आहे या कॾहिं ॾिसो ईअं न हूंदो आहे ज़िंदगी में का शइ ज़िंदगी में पहिरियों दफ़ो बि थींदी आहे हे पहिरियों दफ़ो थींदो में हीअ में अस्पताल में एडमिट थींदी दुनिया में वर्ल्ड रिकॉर्ड में तस्वीरूं अची वेंदियूं में हॉस्पिटल में एडमिट अच्छा तूं मशहूरु थी वेंदे माना मैं खे अस्पताल खणी हलंदासीं उते बेड ते हिन में जो खीर जेको आहे न यकीन करे 120 रुपए 250 रुपए खपंदो किलो पंहिंजो घर यादि अथई किथे थी फीस त ॾे मूंखे न दिमाग़ सही आहे न दिमाग़ साईं फीस ॾे फीस ॾे अचो बस न कंदो न तूं छॾ तोखे तुंहिंजी मर्ज़ी आहे एडमिट कराए न कराए पैसा इहा तो ॻाल्हि कयां हाणे अगरि तोखे मां हिते छॾियां त तूं पंहिंजो घर लही वञे या मां पंहिंजो मज़ूर ॾियां उहो छॾे चवे न न मूंखे तूं हेॾे वठी हलो न पंहिंजे घर दिमाग़ जो मूंखे सही नथो लॻे मां बि हिकिड़ो मिंट यार फोन बि उन रखी आहे न मां होॾे हैदराबाद फोन कयां गिंदू वारनि खे अथव न हल गिंदू ॾे फोन कयां न वठी वञनि तोखे गिदू ॾे फोन गिदू वरी छा कंदुसि मां पैसा ॾे फीस ॾे जंहिं फीस जो टाइम आहे त 500 रुपया मुंहिंजी ॾिसण जी फीस आहे रुॻो हिनखे ॾिठो आहे जीअं तूं ॾिसे थो न हा ईअं हर को ॾिसंदो आहे दगम टपंदो आहे मां सभिनि खे 500 ॾियां मुंहिंजी में ॾिसंदा वञनि था बाबा मां हेॾो परे खां आयो आहियां परे खां आयो हल बाबा वञ वरी बाल सां वञ ईअं कीअं वेंदुसि मां पैसा त ॾे न कुझु त ॾे आयो आहियां कुझु त ॾे सफ़ा तबाह कांदो अथई हिकिड़ो डॉक्टर ॾे पैसा ॾे। हिनखे छा कयां मूंखे हिते दवा ॾस का सुई बि ॾस न अस्पताल वठी वञा माण्हू हाणे अस्पताल वठी हिनखे जेको आहे सो एक्चुअली दिस fellow is totally demerged. She have to die. ज़बान फासी पई थी Oh no man, I'm reading the skills of the buffalo. अदर खे सटा अची विया ज़बान नथी करे You man, नथो ॻाल्हाए सघे मूंखे डॉक्टर ॿिए खे मां तर्जुमो कयां इहो मां पढ़ियुमि हाणे मां पढ़ियुमि इहो मसइलो इहो आहे त तव्हां हिनखे 2 गोरियूं सुबुह जो पेनोडोल खारायो अच्छा हा मथे सूर खां हाँ मथे सूर हा खंघि अथसि थोरी मूंखे लॻे थो ईअं खंघि अथसि गलो वरितल अथसि हा हा सही कप सीरप पियारियोसि जी 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 3 चमचा ॾींहं जो सुबुह जो मंझंदि जो शाम जो ठीकु आहे हाणे ॿुधो मुंहिंजी हिकिड़ी मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो ऐं डेटोल सां विझारियोसि उहो हर शइ मां कंदुमि जरासीम लॻाए पंहिंजो न जेको बि तव्हां ॾसियो आहे हा न सभु तव्हां जेको बि कमु ॾसियो आहे इहो मां कंदुमि तव्हां हिकिड़ो कमु कयो ॿियो हा मां रसो खणी चाहे 2 मिंट बीहो रसो वरी छा तव्हांखे ॿुधायां हिन सां गॾु तव्हां बि खाओ पीओ अरे पैसा ॾे यार पैसा ॾे हाणे जानवर इंसान वारो घणेई बीठो आहे इंसान वारी ॻाल्हि ॾसे त पियो खंघि अथसि ज़ुकाम अथसि हे अथसि पिलाइण अथसि टीर अथसि 10 रुपया बि ॾियां थो छोकिरो कर रश करे किरायो थो ॾियां त वञी घर पहुची वञी हा चलो तो जहिड़े माण्हू इहे निकिता वॾी ॻाल्हि आहे बाक़ी ॻाल्हि ॿुध आख़िरी ॾींहं में वेंदे हली अरे हले थो यार डॉक्टर डॉक्टर बसि पोइ माल खे ॾिसण वारा थिया त बसि पोइ हे मां सम्झा की रोड तो छोरो माल पकड़े आयो हूंदो डॉक्टर काॾो आहे में खे भई ज़ुकाम जी खंघि थी हाणे माण्हू वारी बीमारी में वरी अस्पताल में दाख़िल कयो हाणे में खे वञी करे अस्पताल में हुन बेड ते सुम्हाए हाणे लॻे थो इन जो इलाजु करणु खपे